त अॼु जे ॾींहं जी अहमियत केतिरी आहे, छा असीं पाकिस्तान में रही करे इन ॾींहं खे मल्हाए सघंदा आहियूं, मल्हाईंदा आहियूं, या असांखे ख़बर बि आहे इन ॾींहं जे हवाले सां? ॾिसो, नो टोबैको डे जो दुनिया में हिकिड़ो डे हूंदो आहे जेको अॼु पाकिस्तान में बि सेलिब्रेट करे रहिया आहियूं। नो टोबैको जो मतिलबु आहे त जेका स्मोकिंग आहे, तंबाकू आहे, उन खे बंदि करणो आहे। फेफड़नि जी कैंसर पाकिस्तान में तेज़ी सां फैलिजे थी। हिकु साल जे अंदरि 1,98,000 केसेस रिपोर्ट थिया आहिनि पूरे पाकिस्तान में। तो के असां वटि नेशनल रजिस्ट्री कोन्हे का, पर कुझु हॉस्पिटल जी जेका डेटा असीं रिव्यू कंदा आहियूं सीनियर कलीग्स मिली करे, उन जे तादाद जे हिसाब सां 1,98,2026 में केसेस रिपोर्ट थिया आहिनि फ्रॉम जून 1 जुलाई टू 3 जून 2026 ताईं, जेको असांजो फाइनेंशियल ईयर बि हूंदो आहे। त इन्हीअ में अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे 80% अमवात था थियनि। 80% जॾहिं मौत थिए थो, उनजा असबाब इहे आहिनि त मरीज़ असां वटि लेट अचे थो। दो के स्क्रीनिंग प्रोग्राम असां वटि नेशनल स्क्रीनिंग प्रोग्राम जो वजूद ई कोन्हे को। अफ़सोस इहो आहे 50 खां जेके बि माण्हू मथे उमिरि में, उहे एतिरा क्रॉनिक आहिनि जो हिकु पैकेट इन सिगरेट में बि क्वालिटी आहे त कहिड़ी क्वालिटी जो माने थो, केतिरी तंबाकू जेका निकोटीन उन जे अंदरि आहे, मक़दार केतिरो आहे। पन जी बीड़ी, कल्ह ई हिकिड़ो केसेस ॾिठो ते पन जी बीड़ी हिकिड़ी औरत पीअंदी हुई, औरतुनि में 33% आहे। बाक़ी पाकिस्तान पॉपुलेशन में सेकंड मोस्ट लंग कैंसर जेको आहे ओवरऑल ऑल कैंसर्स में, ऐं दुनिया में थर्ड लीडिंग कैंसर केस आहे इहो। पहिरियों पाकिस्तान में ट्यूबरक्लोसिस डायग्नोस थिए थी, नमूनो थिए थो, माण्हू उनखे मिसट्रीट कराइनि पिया, ऐं पोइ वरी ब्रोंकाइटिस ठही करे लंग कैंसर थिए थी। उन्हनि दोस्तनि में, उन्हनि मुंहिंजे भाउरनि में जे बचपन खां थियनि था, उनजो इलाज शुरू में जेकर नंढो लीयन हूंदो त उनजी ऑपरेशन करे कढी सघे, कीमोथेरेपी ऐं रेडियोथेरेपी खां बचत थी सघे। हींअर बि टारगेटेड थेरेपीज़ अवेलेबल आहिनि, पर अफोर्डेबिलिटी जो वॾो इशू आहे, ऐं उन जो सर्वाइवल 1.8, पर 18 महीना 12 महीना तव्हां ट्रीटमेंट नथा करायो त माण्हू ॾाढो परेशान थो थी वञे, ऐं उनजे पंहिंजे घर जे भातियुनि मां हथ खणी थो वञिणो पवे। मां तव्हांखे अपील कंदुसि, गवर्नमेंट खे बि अपील कंदुसि त असां इन खां कीअं बचूं। कंट्रोल कयो टोबैको खे। जेकॾहिं असां टोबैको ते कंट्रोल करे वियासीं त 1/3 डिज़ीज़ जेका आहे, यानी 2 लख जेके केसेस थियनि था, उन मां तक़रीबन असां 75,000 केसेस रोके सघूं था। कंपेन करण, माण्हुनि खे आगाही ॾियण, उन्हनि कराची में, सूबे सिंध में कराची, सजावल, चट्टो, इतो वधीक केसेस आहिनि। पंजाब में, पाकिस्तान में पंजाब जो इलाक़ो आहे सरगोदा, मुल्तान ऐं वेहाड़ी, इन में सभ खां वधि में वधि केसेस आहिनि। मां आगाही जे लाइ अव्हांखे अपील कंदुसि हुजे इन जो, अव्हां इहो कंपेन कयो पिया, माण्हुनि में आगाही ॾियो पिया। सिगरेट सिर्फ़ु फेफड़नि जी कैंसर न पैदा करे, जितां जितां वञे थो उतां उतां ब्लैडर जी कैंसर बि थी सघे थी, गुर्दनि जी कैंसर बि थी सघे थी, माउथ जी कैंसर बि। छो त तव्हां ॾिसो, जॾहिं चपनि ते सिगरेट रखी इनहेल था कयो, धुओ अंदरि था कयो, उहो धुओ जातो जातो गुज़रे थो, मादे जी कैंसर बि करे थो, खाधे जी नलीअ जी कैंसर बि करे सघे थो। पर इहो आहे त स्मोकर जेके हूंदा आहिनि, जेके सिगरेट ऐं बीड़ी पीअनि था, उन्हनि में फेफड़नि जी कैंसर इन स्मोकिंग जे करे साइंटिफिकली प्रूव थी वई आहे। त ख़ुदा पंहिंजे पैसनि सां पंहिंजो ज़हर न ख़रीद कयो, इहे पैसा बचाए फ्रूट वठो, तव्हांजी सिहत बहितर थिए। बिल्कुलु ठीकु साईं नूर साहिब, असीं चाहींदासीं त असां इब्तिदाई अलामतुनि, निशानियुनि बाबति बि ज़रूरु सम्झूं। फेफड़नि जी कैंसर जूं इब्तिदाई अलामतूं कहिड़ियूं आहिनि? सभ खां पहिरियों खंघि थींदी आहे, सीने में सूर पवंदो आहे, खंघि मुस्तकिल रहंदी आहे। पोइ चेस्ट या सीटी स्कैन कराईंदा आहियूं, मुख़्तलिफ़ रिपोर्टूं कराईंदा आहियूं, हिस्ट्री वठंदा आहियूं। इहे 2 कारण आहिनि जंहिंजे करे उनखे असां पकड़जे सघूं था। मुस्तकिल खंघि जो रहणु कंहिं बि दवा सां उनजो दूर, ऐं सीने में सूर तॾहिं थींदे उहा गोड़ी वॾी थी वेंदी। पहिरीं अलामत हूंदी आहे खंघि, माण्हू थोरी घणी दवा वठंदो, खंघि ठीकु थी वेंदी, वरी ॿीहर थींदी। त उनजे लाइ 4 सीटी स्कैन
टेस्ट जो घुर्जे या एक्सरे चेस्ट हर BHU में बेसिकल यूनिट अवेलेबल आहे, उतो वञी एक्सरे चेस्ट कराए वठूं। पोइ थी सघे तो ट्यूबरक्लोसिस हुजे, थी सघे तो नमूनिया हुजे, थी सघे ॿियो इन्फेक्शन हुजे,